ज्यादा बरकत, ज्यादा बचत। अस्सलाम वालेकुम नादरीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। खैबर पख्तूनख्वा में चूंडनि जे लाइ तहरीक इंसाफ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ऐं KPK जे गवर्नर खे धुर बणायो वियो आहे। PTI तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त में चयो वियो आहे त गवर्नर KPK 1 मार्च जे अदालती हुकुम ते अमल न पियो करे। गवर्नर KPK मीडिया ते 28 मई जी तारीख़ जो ऐलान कयो, पर बाद में उन तां फिरी वियो। दरख़्वास्त में मौक़ुफ़ अख्तियार कयो वियो आहे त आइन मूजिबि 90 ॾींहनि में चूंडूं ज़रूरी आहिनि। KPK जो गवर्नर अदालती हुकुम जी भञकड़ी करे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट KPK जे गवर्नर खे चूंडनि जी तारीख़ ॾियण जो हुकुम ॾिए। 90 ॾींहनि दौरान चूंडूं कराइण जी तारीख़ ॾियण जी हिदायत कई वञे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त इलेक्शन कमीशन खे तारीख़ मिलंदे ई चूंड शेड्यूल जारी करण जी हिदायत कई वञे। समूरनि इदारनि खे चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन जी मदद जो हुकुम ॾिनो वञे। पंजाब में आम चूंडनि जी इल्तवा बाबति केस जे फ़ैसिले ते सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच ख़िलाफ़ क़ौमी असेंबली में करारदाद मंज़ूर कई वई आहे। क़ौमी असेंबली जो इजलास क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि शुरू थियो। बलोचिस्तान अवामी पार्टी जे अॻवान ख़ालिद मंगसी सुप्रीम कोर्ट जे चूंडनि बाबति केस बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ करारदाद पेश कई। असेंबली मेंबरनि करारदाद खे गॾियल तौर ते मंज़ूर करे वरितो, पर PTI करारदाद जी मुखालफ़त कई। उहा मुखालफ़त PTI जे असेंबली मेंबरनि मोहसिन लिगारी ऐं महमूद बाक़ी मौलवी तरफ़ां कई वई। करारदाद में चयो वियो आहे त 28 मार्च ते हिन ऐवान पाण मुरादो नोटिस केस नंबर 2023/1 में सुप्रीम कोर्ट जे 4 जज साहिबान जे अक्सरियती फ़ैसिले जी ताईद कंदे उन ते अमल करण ऐं आला अदलिया जे सियासी ऐं इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत खां पासो करण जो मुतालबो कयो हो। अक्सर तकनि ते 2 फुल कोर्ट जी जोड़जक जो मुतालबो कयो वियो हो, पर उन खे मंज़ूर न कयो वियो। करारदाद में चयो वियो आहे त हिक जे सवाइ ॿियनि सियासी पार्टियुनि जो मौक़िफ़ ई न ॿुधो वियो। पार्लियामेंट जे वाज़े करारदाद ऐं सुप्रीम कोर्ट जे 4 जजिस जी अक्सरियती फ़ैसिले खे नज़रअंदाज़ कंदे 3 रुकनी मख़सूस बेंच अक़लियती राय मढ़ी छॾी आहे, जेका सुप्रीम कोर्ट जे पंहिंजी रवायतनि ऐं तरीक़ेकार जी बि भञकड़ी आहे। करारदाद मूजिबि अक्सरियत ते अक़लियत खे मढ़ियो वियो आहे। 3 रुकनी अक़लियती बेंच जे फ़ैसिले खे पार्लियामेंट रद्द करे थी। आइन ऐं कानून मूजिबि अक्सरियती बेंच जे फ़ैसिले खे लागू करार ॾिए थी। कराची अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जो रहवासी पुलिस एहलकार नेमतुल्ला शेख बदिलियुनि जे आज़ार खां तंग थी घर अंदरि पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकशी करे छॾी। ख़ुदकशी कंदड़ पुलिस एहलकार नेमतुल्ला शेख जे भाउ सैफुल्ला शेख साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल बदिलियुनि जे आज़ार सबबि भाउ सख़्त ज़हनी दबाव जो शिकार हो, जंहिं सबबि हुन ख़ुदकशी जहिड़ो इंतहाई क़दम खयो। हुन चयो त SSP मलीर जी ऑफिस अंदरि पुलिस एहलकारनि बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा पैसा वरिता वञनि था। हुन वधीक चयो त SSP मलीर ऑफिस जे अमलदारनि मुंहिंजे भाउ जी बदिली करे उनखे गडाब रखियो वियो, जितां वरी बदिली करे उनखे CPEC हेडक्वार्टर, उतां वरी बदिली करे सखर ऐं उन बाद वरी कराची फिरोज़ाबाद थाणे ते मुक़ररु कयो वियो। हुन चयो त मुंहिंजे भाउ जी ख़ुदकशी जा ज़िम्मेवार SSP ऑफिस मलीर जा अमलदार आहिनि। हुन IG सिंध खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। LDA ऑफिसरनि जो हिकु ॿियो कारनामो पेशावर जा मुलाज़िम रखी खेनि पे आर्डर ज़रिए पघार जारी। एंटी करप्शन अख़्तियारनि LDA जे ऑफिसरनि ऐं सिक्योरिटी गार्ड खे ऑफिसर बणाइण समेत ग़लति कार्यनि बाबति जांच शुरू करे छॾी आहे। उन ॾस में कराची एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट अख़्तियारनि एंटी करप्शन ॾकण जे ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त जल्द जांच करे रिपोर्ट पेश कई वञे त DG LDA शबीउल हसन खे मुग़ल माण्हू जे नाले ते 19 ग्रेड में प्रोमोशन कीअं मिलियो। सिक्योरिटी गार्ड अरबाब खुर्शीद जो कैडर कीअं तब्दील करे असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग LDA मुक़ररु कयो वियो। KDA जो मोहम्मद अली लाशारी LDA में कीअं ज़िम थी वियो, जंहिंजो LDA में को बि रिकॉर्ड न आहे। शाहिद खान जूनियर क्लर्क मां
अरिड़हीं ग्रेड में पहुंची अहम शोबन ऐं उहिदनि जो मालिक आहे। उन समय ते LDA में करप्शन अंधेरी नगरी बाबति केतिरा ई सवाल उथारिया आहिनि। होॾां LDA जे ज़रियनि इंकशाफ कयो आहे त LDA में पेशावर जे माण्हुनि खे नौकरियूं ॾेई पे आर्डर ज़रिए गैर कानूनी तौर पघारूं ॾिनियूं वञनि थियूं। फकीराबाद खां ख़बर शामिल कंदा हलूं त ॻोठ हाशिम भट्टी जे नौजवान पारस भट्टी पंहिंजी बिरादरी जे बाज़रनि जे नाजाइज़नि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। नौजवान एहतजाज कंदे चयो त ॻोठ हाशिम भट्टी में मुंहिंजो 23 प्लाट आहे, जंहिं ते कुझु ॻोठ जा बाअसर कब्ज़ो करे रहिया आहिनि। बाअसरनि सरेआम धमकियूं ॾिनियूं आहिनि। मूंखे मुंहिंजे ख़ानदान खे जानी ख़तरो आहे। पारस भट्टी वधीक चयो त मूंखे या मुंहिंजे घर भातियुनि खे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार आशिक भट्टी, परवेज़ भट्टी, अताउल्ला भट्टी, भले ॾिनो भट्टी, सनाउल्ला भट्टी हूंदा। SSP खैरपुर उन मामले जो नोटिस वठी बाअसरनि ख़िलाफ़ एक्शन खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे। बी सेक्शन थाणे जी हद लुकमान मेमण माले जे रहवासियुनि औरतनि पाक किताब खणी बाअसरनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। एहतजाज जी अॻवानी रुखसाना जमाली, सदफ जमाली, किरण जमाली ऐं कमल जमाली कई। बाअसर शबीर जमाली, नूरोज़ जमाली, यासिर जमाली, गुलाम रसूल, अवेस अली, बाबर जमाली कुझु महीना अॻु मूंखां मुंहिंजी न्याणी जो रिश्तो घुरियो हो। रिश्तो न ॾियण ते घर ते कब्ज़े करण जी कोशिश कई हुई ऐं असांजे घर में दाख़िल थी असां मथां वहशाणो तशद्दुद कयो आहे। रुखसाना जमाली वधीक चयो त बाअसर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। शबीर जमाली असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़ औरतनि DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बाअसरनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कोडीजी का खबर शामिल कंदा हलूं त सिटी प्रेस क्लब कोडीजी में सीनियर एडवोकेट हाई कोर्ट मोहम्मद रज़ा सुमरो जी सालगिरह जी तकरीब मुनक़द कई वई। हमेशा गरीब मिस्किन माण्हुनि जो हमदर्द ऐं इंसानियत जी ख़िदमत कंदड़ एडवोकेट हाई कोर्ट मोहम्मद रज़ा सुमरो जो सालगिरह जो केक सिटी प्रेस क्लब कोडीजी में सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग ऐं मंजूर हुसैन गोपांग जे तरफ़ां काटियो वियो ऐं ख़ुशीअ जे उन मौके ते गुलनि जा हार पराया विया। केक जी तकरीब में सियासी समाजी अगवाननि समेत सीनियर सहाफ़ी कालम निगार सिटी प्रेस क्लब रानीपुर जे सरवान सैयद जवार हुसैन शाह, सोबोदेरो खां फ़कीर मोहम्मद अब्बासी, इरफान अली कुरैशी, कुंभ अवामी प्रेस क्लब जे सदर नाज सोलंकी, इंटरनेशनल प्रेस क्लब जे सैयद आरिफ हुसैन शाह, कोडीजी कावश इकबाल जो रिपोर्टर अमानुल्लाह बुगटी, कप्तान रजब अली मलाह, शाहिद हुसैन मंगी, इम्तियाज अली गोपांग, सजाद अली गोपांग, मुनवर अली उजण, इमरान अली गोपांग, उस्ताद मेवलदास फैज हाले पोटरो, एडवोकेट सजाद अली चनो, हाजी जफर आराई, अली हसन चनो, मनशा आराई, इशफाक अमन कोकर, एडवोकेट सैयद तनवीर अहमद शाह, वकास अमन भुट्टो समेत केतिरनि ई मौजूद शख्सियतनि प्रोग्राम में शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम में अहम कॉन्फ्रेंस सैयद जवार हुसैन शाह कंदे चयो त एडवोकेट मोहम्मद रज़ा सुमरो हिकु बहितरीन शख्सियत जो मालिक आहे, जंहिं हमेशा गरीब माण्हुनि जा केस अहिड़ी महांगाई जे दौर में बि फ्री में विढ़ंदो रहे थो। मूं समेत हिन पूरी सिंध में संदसि जा केतिरा ई परस्तार आहिनि। मौके ते एडवोकेट मोहम्मद रज़ा सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं हमेशा गरीब मिस्किन माण्हुनि जी मदद कई आहे ऐं कंदो रहंदुसि। मुंहिंजो फर्ज़ आहे मां कानूनी तरीक़े सां गरीब माण्हुनि खे सहूलतूं फराहम करण जे लाइ तयार आहियां ऐं मां मौजूद शख्सियतनि समेत सिटी प्रेस क्लब कोडीजी जे सिथ समेत नौजवान सहाफ़ी दोस्त फिदा हुसैन गोपांग जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मुंहिंजी सालगिरह जो केक काटियो।